शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप शइ पंहिंजाबी जंहिं छा अचण वारा एपिसोड सनसनीखेज़ दिलचस्प ऐं बहितरीन थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोड में दोस्तों तव्हां ॾिसो त हाणे हक़ साहब बतावींदा इन नुकरानी जेका इन हसीना खां हर हिकु ज़ुल्म जो हिसाब वठंदी, इन खे ज़िले लोखवार कंदी। शिरल जे कुल्हे ते रूंडे बंदूक जेका रखी आहे उन खे हू कामयाबु करण जी कोशिशि कंदो। होॾां नुकरानी गुलनार बि दलील ख्वार करे छॾींदी हसीना बेगम खे। शिरल ऐं मुरल जेका आया आहिनि इहे हाणे फ़ैसिलो ॾींदा चाकर ख़ान खे। थी सघे थो चाकर ख़ान रूंडे वारनि खे बख़्शे छॾे इहे खून पंहिंजे भाउ जो ऐं छो जाबर मारियो हो डूंगर ख़ान खे उहो अलॻि हिसाब किताबु आहे। अहिड़े हिसाब सां मज़ा हिन जी जान छुटी वञे पोइ हिते फ़ैसिलो थी वञे। होॾां जेको आहे सिकूत आज़ादु उहो ई आहे। रही ॻाल्हि फिरी घिरी जेको आहे शिरल वारनि मसइले जी उहो हल थी वेंदो। जाबर वारा जेका आहिनि उहे सांवर खे हिसाब किताबु ॾींदा। उन्हनि जो दुश्मनी हले थी, हुन ते हमिलो बि उन्हनि कयो आहे ऐं हुनजे भाउ खे बि शमशेर खे बि मारियो हुयो जाबर वारनि, ऐं होॾे चाकर ख़ान जे पीउ डूंगर खे बि मारियो हुयो। हाणे उहो गॾिजी करे उनजो ढींगो ढेरी कंदा जाबर जो ऐं कासम जो। पोइ ड्रामे जो हिते वाइंड अप थी सघे थो 100 किड्स ते दोस्तों।